बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फ्रेंड, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो चैनल इख़लाक़ वाइस टीवी। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां अस्सलामु अलैकुम। फ्रेंड, दुआ आहे परवरदिगार खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा, अल्लाह तव्हांखे हर मुसीबत खां पनाह में रखे। फ्रेंड, अॼु जो मौज़ू असांजो आहे वताए फ़क़ीर जो दोज़ख में टांडो काथे। हिकु दफ़े वताए फ़क़ीर खे पंहिंजे माउ चयो, अबा किथां टांडो खणी अच त मानी पचायां। फ़क़ीर ॿिटनि घरनि में वियो पर खेसि टांडो कोन मिलियो। मोटी अची माउ खे चयाईं, अमड़ टांडो किथां कोन मिलियमि। माणस खे लॻी कावड़, सो खेसि चयाईंसि, वञी दोज़ख मां टांडो खणी अच। वरी फ़क़ीर वर खंजी ॿाहिरि निकितो। चङी देरि रखी मोटी अची माउ खे चयाईं, अमां दोज़ख में त टांडो आहे ई कोन। माणस हैरान थी पुछियसि, अबा ही जो माण्हू चवंदा आहिनि त गुनाहगारनि खे दोज़ख जे बाहि में साड़ियो वेंदो, सो कीअं? चयाईं, अमां टांडो हर को हितां ई साण खणी वेंदो आहे।